गाड़ी अंदर न वेंदी। सब बार ठीक ना आहिनि उन्हनि खे शहर दवा लाइ खणी वेंदासीं। कुझु बि हुजे अंदर कंहिंखे न आहे छॾिणो। सभु कुझु त ख़्यालु कयो। कुझु घड़ी सब्र कर, ॻोठ जी तलाशी ख़तमु कयो उन खां पोइ। सिकंदर खान ॾिसो छा था, ॻोठ जी तलाशी वठो। असां ॻोठ जे चारों तरफ़ बीहूं था ऐं तव्हां ॻोठ जे घर घर जी तलाशी वठो जीअं को बि घर न रहिजे। खान हिते ई आहे, सिकंदर खान हिते ई आहे। जेकॾहिं हिते आहे त हितां बची न निकिरंदो। देर न कयो सिकंदर खान, देर न कयो। बादल तव्हां मूंसां अचो। अचो हाकिम खान। तूं ईअं कर, गाॾी जल्दी मथे पासे वेकाए अच। असां खाना वारनि खे कढी था अचूं। घेरो ॻोठ खे चइनि तरफ़ां खां थधो आहे, जल्दी कयो। वे गाड़ी में जल्दी कर। हेलो, ॻोठ में तलाशी लाइ पुलिस दाख़िल थी चुकी आहे। मूंसां खां जा माण्हू सभु ॻोठ जी चौधारी घर में करे चुका आहिनि। ठीकु आहे, तव्हां हिते बीहो। ख़बर परियां खां वठी तलाशी वठंदा अॻे वधंदा अचनि था। ऐं ॻोठ जी छा पोज़ीशन आहे? चइनी तरफ़नि खां माण्हू बीठल आहिनि। कुझु माण्हू सुञाणी त कहिड़े तरफ़ खां बीठल आहिनि। जे कोशिशि कंदे त ओभर तरफ़ खां निकिरी सघंदो। जेकॾहिं एॾी भलाई कई अथव न त आख़िरी भलाई बि कयो। ॻाल्हि कयो। मां घेरो टोड़ण जी कोशिशि कयां थो। तव्हां गाॾी खे मथे तरफ़ खां बीहारे छॾियो ऐं जीअं मूंखे मौक़ो मिले त मां रस बहादुर खान जे ॻोठ निकिरी वेंदुमि। ठीकु आहे, पहिरियां हितां त निकिरूं। तव्हां निकिरी वञो, गाॾी काए।
कीअं अचणु थियो आहे जमान? मां तव्हांजी कहिड़ी थो मदद करे सघां? साम्हूं वठी तो वटि अची पहुतो आहियां। जेकॾहिं तव्हां पनाह ॾियो था त ठीकु आहे, न त अॻिते वञी निकिरां। न भाऊ न, बहादुर ख़ान जे तॾे तां वापसि वञो, ये बहादुर ख़ान जी इज़त वटां नाहे। कमदार जी सरकार। हिननि खे वठी अंदरि विहार। अंदरि वञण खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त हीअ बांह कंहिं मामूली माण्हू जी न आहे। जॾहिं हुनखे ख़बर पई त हिन ॻोठ मथां क़यामत अची सघे थी, क़यामत। बहादुर ख़ान भी को मामूली माण्हू नाहे। वॾनि वॾनि तूफ़ाननि जा रुख मोड़ण बहादुर ख़ान खूब ॼाणे थो। तव्हां हिन वक़्तु बहादुर ख़ान जी पनाह में आहियो। बेफ़िक्र थी तव्हां अंदरि हली वियो। अचो बाबा अचो, तव्हांखे पंहिंजी पनाह गाह ॾेखारियां। महिरबानी। अचो मूसा ख़ान अचो। अॼु पूरी फ़ौज सां लथा आहियो। बहादुर ख़ान, मूसा ख़ान शिकार लाइ कॾहिं बि अकेलो न आहे। मूसा ख़ान वियो वियो। वेहंदासीं कोन बहादुर ख़ान, वेहंदासीं कोन। पहिरियां ई असांजा दुश्मन असांजे हवाले कर। तव्हांजा दुश्मन? एॾा अणजान न थियो बहादुर ख़ान, एॾा अणजान न थियो। असां उन्हनि जो पेरो खणी पिया अचूं, एॾी देरि नाहे थी। इज़त न ताड़ींदो, हिते पहुतो आहे, बस उहो असांजे हवाले कर। हा मूसा ख़ान, हिन में कूड़ नाहे। मां हिकु साम खे पनाह ॾेई सिंध जी रस्म अदा कई आहे। मूसा ख़ान मूंखे इहो ॿुधायो, छा को तव्हां दर अचे हा त तव्हां हुनखे पनाह न ॾियो हा? माण्हू जाचबो आहे, उनजी हैसियत ॾिसबी आहे, पोइ उनखे पनाह ॾिबी आहे, पोइ ॾिबी आहे पनाह उनखे। शायदि तव्हां इहा बि जांच न कई हूंदी त जिन खे तव्हां पनाह ॾिनी आहे उन्हनि पोयां केॾी बाहि भरी रही आहे। जे ईअं हुजे हा त ही पूरो तर लताड़े हिते न अचनि हा, कंहिं ॿिए तर वञनि हा, उते ई पनाह वठी छॾनि हा। जेकॾहिं कंहिं साम खे पनाह ॾियणी आहे त पोइ अॻिपो छाजो ॾिसणो आहे? बहादुर ख़ान, जेको थियो सो थियो, बस हाणे पाण असांजे हवाले कर, असांजे हवाले कर। न मूसा ख़ान न, ईअं कॾहिं बि न थींदो त बहादुर ख़ान कंहिंखे पनाह ॾेई वरी उन्ही खे मौत जे मुंहं में उछलाए। न बचतेंदे बहादुर ख़ान, बचतेंदे। मूसा ख़ान सां दुश्मनी करे बचतेंदे। जेको थियो ॾिठो वेंदो। हाणे जेकॾहिं तूं जवान जो पुटु आहीं न त उन्हनि खे पाण वटि रहाइजांइ ऐं मुड़ुस माण्हू थी उन्हनि खे पनाह ॾिजांइ। ईअं न थिए जो तूं असांजी सट न सही उन्हनि खे पंहिंजे चोर दरवाज़े खां भॼाए छॾीं। बहादुर ख़ान, जेकॾहिं चोर दरवाज़े खां साम खे ॿाहिरि मोकिलियो अथई न त पोइ असां सम्झंदासीं तोसां गॾु तुंहिंजो राज गिदड़नि जो टोलो आहे। बस बस, ईअं न थिए जो इन्ही खां पहिरियों मुंहिंजे हथियारनि जा मोहतां मथां खुली पइनि। वञो हितां, निकिरी वञो, वञो था बहादुर ख़ान, वञो था। पर इहो न विसारजांइ त जल्द मोटंदासीं, जल्द मोटंदासीं। जेकॾहिं हाणे असांखे असांजी बांह वापसि न मिली त पोइ हिन ॻोठ जूं औरतूं समझाए मूसा ख़ान पंहिंजे वात ॻाढ़े छोरे खे। ईअं न थिए जो हिन खां पहिरियां हिते रत जी रांदि थिए। हलो वञो हितां। तूं छा रत जी रांदि त हाणे असां कंदासीं, असां। जेकॾहिं तुंहिंजे ॻोठ जो को हिकु बि माण्हू ॻोठ खां ॿाहिरि निकिरियो न त असां पंहिंजी मानी कुत्तनि खे ॾेई छॾींदासीं, कुत्तनि खे। बहादुर ख़ान, तूं असांजे जुए जो नाहे तूं असांजे जुए जो, न त असांजे तर खां वञी पुछ, सॼे तर खां वञी पुछ
त मूसा खान जो वेर कारीगर ते पेरा कारीगर ते पेर खान पापा वारा त हिते बि पहुची विया आहिनि हाणे छा थींदो हाणे मज़बूत हथनि में आहियूं ॿाहिरां ख़बर आहे न पापा वारा माठ करे कोन वेहंदा चरी मूंखे सिर्फ़ तुंहिंजी परेशानी हुई हाणे मूंखे रहण लाइ ठिकाणो मिली वियो आहे हिते बि त घणो वक़्तु नथा रही सघूं न हाणे मूंखे एतिरी आज़ादी मिली वई आहे जो मां ज़मीन जो सौदो करे वठंदुसि ऐं हितां पोइ तमामु जल्द निकिरी हलंदासीं खान हितां निकिरण खां पोइ कोर्ट में बयान ॾियाराए ॿाहिरां थोरो माहौल ठरे पोइ मां राइस बहादुर अली खान खे चवंदुसि त हू वकील असांखे हिते घुराए ॾींदो पोइ हुन वकील सां सलाह करे राइस बहादुर खान जे माण्हुनि सां हली कोर्ट में बयान ॾेई ईंदासीं खान असांखे कानूनी हक़ मिली वञे उन खां पोइ पापा वारनि जो कुझु ज़ोर घटिजी वेंदो पर इहो बि जल्द बयान ॾियारण जी कोशिशि कर छो जो पापा वारनि जो ज़ोर ॾींहों ॾींहुं वधंदो घटि कोन थींदो ठीकु आहे राति मां राइस बहादुर अली खान सां सलाह कंदुसि ॾिसां त हू असांजी कहिड़ी थो मदद करे खान कानूनी कमु थी वियो त पोइ असां हितां ॿाहिरि निकिरी सघूं था तूं परेशान न थी अलाह कंदो त असां हिन ज़ालिम दुनिया मां तमामु जल्द कंहिं अहिड़ी जॻह ते वञी हलंदासीं जिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहबत करण वारनि जी जॻह हूंदी जॻह पंहिंजी जवानी हरू भरू हिक ओड़े उठ जे करे विञाई थी मूंखे हथ में ॾे पोइ ॾिस त कीअं था भंग में रंग मिलायूं अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदासीं जो दुनिया दंग रहिजी वेंदी दंग सोढड़ा जे दलालीअ करण जो अहिड़ो ई शौक़ अथई त पंहिंजी भेण सकीना खे छो नथो वञी ॾस ॾे कहिड़ा जेसर ॾेखार हुजे हिकिड़ी सलाहड़ी मुंहिंजी बि वठ हाणे हीअं करे जो वञी रस्ते जे चौराहे ते हिकिड़ी कोठड़ी वठी ॿई भाउ भेण उन में रंग में भंग में रंग मिलायो जीअं दुनिया ॾिसेव पोइ तव्हां सां गॾु सॼो ॻोठ उते ईंदव भंग में रंग मिलाइण जे लाइ बंदि करे हेरड़ियूं पाजो त हीअं आङुर विझी काकड़ो न छिके कढाए निकुर निकुर मुंहिंजे नियाणीअ जे कमरे मां निकुर चवां थी हेॾे बीह चङी तरह कन खोले ॿुध वरी जेकॾहिं हिन कमरे में मुंहिंजे नियाणीअ खे बदनाम करण जे लाइ पेर पातो अथई त पोइ यादि रखजांइ मां बि तुंहिंजे कमरे में अचे राति जो गोॾनि खां टंगू कपींदीसांइ
रूंडो मंडो करे हीअं रोड ते घीसियूं कराईंदी सां अड़े वत जाए पिन दो पर पिनियूं टुकुर बि नसीब न थींदुई बुछड़ो थींदे बुछड़ो हाणे हलो ॾिसंदुसि मां तोखे चङी तरह हाय हाय ॾिसे थो चङी तरह अम्मा अम्मा ही मूंखे बदनाम करण खां सवा कोन छॾींदो खैरा जे सिर ॾे खैर हुजे मड़ मुंहिंजे हूंदे तोते को बि इल्ज़ाम न लॻंदो को बि तोते इल्ज़ाम तूं परेशान न थी तूं परेशान दिलावर खे ॿुधायो अथमि पर हू इतबार ई कान थो करे हुनखे घर में छो थो अचण ॾे दिलावर चवे थो त तुंहिंजी मां हितां निकिरे त पोइ सोढो बि घर कोन ईंदो मड़ मां हितां निकिरण जे लाइ तयारु आहियां पर छा कयां मां हितां निकिरी न वञी ॿिए हंधि रहियसि त हे तोखे बदनाम करण में का बि कसर न छॾींदा का बि कसर अमड़े पोइ तूं मुंहं ॾेखारण जे क़ाबिल बि न रहंदी कंहिंखे बि मुंहं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदी इहा त मां आहियां अमड़ जो इन्हनि सां मुंहं ॾेयूं थी अचां छो अम्मा छो ही मूंखे बदनाम करण जे पोयां पिया आहिनि अड़ी अमड़े चरी अलाए छा तुंहिंजो बि को सफ़ा दिमाग़ ख़राबु आहे इहा ॾाइण सकीना कीअं थी पंहिंजे मथां पहाज क़बूल करे वो तॾहिं त तोखे बदनाम करे हितां कढण जी कोशिश में लॻी पई आहे पर इहा सकीना बि यादि रखे इहा सकीना जे हिन मुंहिंजे ॼाणीअ खे बदनाम करे कढियो त मां बि हिनखे छॾण वारी न आहियां खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां बि हिनखे चङी तरह रोलींदसि अम्मा तस्बीह खणे एक साइड रख ऐं छिरकना अञा मायरा जिंदा है पर हाणे सम्झ त उनखे हिकु जॻह ते क़ैद करे आहियूं तमामु जल्द उनजी कीचीअ में टोड़ो विझी